नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है तो कराची में AVLC पुलिस कार्रवाई करे 9 जवाबदारन के गिरफ्तार करे फुर कयल 4 गाड़ियों और 8 मोटरसाइकिलूं बरामद करे वरतियूं आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। AVLC जे SSP बशीर अहमद बिरोही कार्रवाई करे 8 मोटरसाइकिलूं बरामद कराए वरतियूं आहिनि। अहम ख़बर है अवां ताईं पहुचायूं पिया। कराची में AVLC पुलिस कार्रवाई करे 8 मोटरसाइकिलूं ऐं ॿियूं गाॾियूं बरामद करे वरतियूं आहिनि। आगाह कयूं पिया। कराची में AVLC पुलिस कार्रवाई करे 9 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुरकियल 4 गाॾियूं ऐं 8 मोटरसाइकिलूं बरामद करे वरतियूं आहिनि। AVLC जे SSP बशीर अहमद बिरोही मूजिबि AVLC कार्रवाई करे चेन कार लिफ्टर्स ऐं 5 मोटरसाइकिल लिफ्टर्स जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवां खे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर है तो कराची में AVLC पुलिस कार्रवाई करे 9 जवाबदारन के गिरफ्तार करे फुर कयल 4 गाड़ियों और 8 मोटरसाइकिलूं बरामद करे वरतियूं आहिनि। AVLC जे SSP बशीर अहमद बिरोही मूजिबि AVLC कार्रवाई करे चेन कार लिफ्टर्स और 5 मोटरसाइकिल लिफ्टर्स जवाबदारन के गिरफ्तार करे वरितो आहे। आगाह कयूं पिया। कराची में AVLC पुलिस कार्रवाई करे 9 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुरकियल 4 गाॾियूं ऐं 8 मोटरसाइकिलूं बरामद करे वरतियूं आहिनि। तफ़सील वठंदासीं कराची मां महताब अली शहर खां। महताब, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल बिशार तव्हांखे ॿुधाइणो त कराची में AVLC जी पुलिस जेकी आहे जो कार्रवाई दौरान 9 जवाबदारनि खे जेको गिरफ़्तार करे छॾियो आहे। गिरफ़्तार थियल जेकनि वटां 4 जेके मोटरसाइकिलियूं ऐं 8 गाॾियूं जेके बरामद कयूं वियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाइणो त AVLC जे SSP बशीर अहमद बिरोही साहिब जंहिंजो चवणु आहे त इन कार्रवाई दौरान चेन कार लिफ्टरनि ऐं 5 जेके मोटरसाइकिल लिफ्टरनि खे गिरफ़्तार करे वेठो आहे। बशीर अहमद बिरोही जंहिंजो चवणु आहे त जेके फुरकियल गाॾियूं आहिनि जंहिंमें 8 कारूं आहिनि ऐं 4 मोटरसाइकिलियूं आहिनि जेके बरामद कयूं आहिनि। हुन गॾु हिकु पिस्टल बि शामिल आहे। बशीर अहमद बिरोही जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदारनि जी जेके चोरियुनि में केतिरनि जी वारदात में मुलविस आहिनि जंहिंखे कराची पुलिस मुख़्तलिफ़ केसनि में ॻोल्हे रही, जंहिंमें फरहान शहज़ाद, इरफान खान ऐं गुलज़ेब खान, हाशिम खान, तारिक अवान ऐं लाल मोहम्मद, सईद अहमद ऐं ग़ुलाम रज़ा शामिल आहिनि जेके केतिरनि केसनि में घुरिबल हुया। तव्हांखे ॿुधाईंदो हलूं त कराची जे ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि वधीक जेके माण्हुनि मथां गिरफ़्तार करे चोरी थियल गाॾियूं हथ कयूं आहिनि। जी महिरबानी महताब आगाही ॾियण लाइ।